एक दफ़े वताए फ़क़ीर ॾिठो त हिकु माण्हू सफ़ा तेज़ रफ़्तार भॻो थो वञे। वताए डोड़े वञी झलियाईंसि ऐं पुछा कयईंसि त अदा आहे त ख़ैर, ईअं तिखो थो वञे? उन माण्हूअ चयो त ॻोठ जे वॾेरे जो हुकुम आहे त जेको माण्हू निमाज़ न पढ़े उनखे ॿधी मूं वटि वठी अचो त कुतनि जी बच करायांसि। सुबुह वारी निमाज़ मूं पढ़ी कान्हे। ॿुधमि त वॾेरे जा माण्हू रसा खणियो मुंहिंजे ॿधण लाइ पिया अचनि। हाणे भॻो थो वञा त हिननि खे हथ न अचां, न त वॾेरो पुठीअ तां खल लाहे छॾींदो। इहो ॿुधी वताए मुंहुं मथे करे चयो, ॾिस भला किथे था माण्हू शराफ़त सां निमाज़ पढ़नि। माण्हू सभु निमाज़ पढ़नि हा, जेकर वॾेरे जहिड़ो निमाज़ पढ़ण जो बंदोबस्तु हुजे हा। हिकु दफ़े फ़क़ीर खे हिकिड़े माण्हूअ चयो, फ़क़ीर अल्लाह साईं बेनियाज़ आहे ऐं तूं साणसि मस्ख़रियूं ऐं हुजतूं थो करीं, ॾींहुं क़यामत उबतो करे टंगींदई। उन ते फ़क़ीर चयो, हिकु सही सिधे माण्हूअ खे उबतो टंगण बि मस्ख़री त आहे। दोस्तों, जेकॾहिं असांजा वीडियो तव्हांखे पसंदि अचनि था त वीडियो खे लाइक ऐं शेयर कंदा ऐं चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा। महिरबानी।